असांजे चैनल सिंधी इल्मिस्तान में तव्हांजो भलीकार। दोस्तों, ही आहे असांजी ख़ूबसूरत धरती, पर अॼुकल्ह इहा कचरे सां ढकियल आहे। प्लास्टिक, कागज़, शीशो, लोह, हर तरफ़ कचरो आहे। छा तव्हां ॼाणो था त हिन कचरे जो छा थींदो? जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त हिन कचरे मां नयूं ऐं काराइतियूं शयूं ठाहे सघजनि थियूं। जी हा, अॼु असां सिखंदासीं रिसाइक्लिंग कीअं थींदी आहे। कचरो छा आहे? कचरो 4 क़िस्मनि जो हूंदो आहे। कागज़ जो कचरो, प्लास्टिक जो कचरो, खाधे जो कचरो ऐं शीशे ऐं लोह जो कचरो। हर क़िस्म जो कचरो अलॻि तरीक़े सां रिसाइकल थींदो आहे। कचरो केतिरो ख़तरनाक थी सघे थो? प्लास्टिक जी बोतल खे ॻरण में 450 साल लॻनि था। शीशे खे 10 लख साल, जॾहिं त धरती ते इंसान जी ज़िंदगी एवरेज 70 खां 80 साल हूंदी आहे। यानी प्लास्टिक असां खां तमामु घणो वधीक जीअंदो आहे। जॾहिं असां कचरो उछलाईंदा आहियूं, समुंड जूं मच्छूं इन खे खाईंदियूं आहिनि, जानवर बीमार थींदा आहिनि ऐं हवा ख़राब थींदी आहे। ऐं इन जो हिकु हल आहे, जेको आहे रिसाइक्लिंग। छा तव्हांखे ख़बर आहे त दुनिया में हर साल 40 करोड़ टन प्लास्टिक ठहंदी आहे? इन मां सिर्फ़ 9% रिसाइकल थींदी आहे। बाक़ी समुंड में, ज़मीन में या हवा में मिली वञे थी। रिसाइक्लिंग छा आहे? रिसाइक्लिंग जो मतिलबु आहे पुराणी शइ मां नई शइ ठाहिणु। जीअं हिकु पुराणो अख़बार रिसाइकल थी नओं कापी जो कागज़ बणिजे थो ऐं पोइ इहो वरी रिसाइकल थिए थो। इहो हिकु दायरे वांगुरु हलंदो रहे थो। रिसाइक्लिंग छो ज़रूरी आहे? हिकु टन कागज़ रिसाइकल करण सां 17 वण बणिजनि था। यानी जेकॾहिं तव्हां पुराणो कागज़ रिसाइकल करियो त तव्हां वणनि खे कटिजण खां बचाए सघो था। रिसाइक्लिंग जो पहिरियों क़दम आहे कचरे खे अलॻि करणु। कागज़ हिकु पासे, प्लास्टिक ॿिए पासे ऐं खाधे जो कचरो टे पासे। छा तव्हां ॼाणो था त हिकु शीशे जी बोतल खे रिसाइकल करण सां एतिरी तवानाई बचे थी जेतिरी हिकु बल्ब खे 4 कलाक ॿारण लाइ घुर्जे। नंढियूं शयूं वॾो फ़र्क़ु आणे सघनि थियूं। कागज़ रिसाइकल कीअं थींदो आहे? पहिरियों मरेलो, गॾु करणु। रिसाइक्लिंग जी गाॾी मुख़्तलिफ़ जायुनि तां पुराणो कागज़, अख़बार या गत्तो गॾु करे थी। ॿियो मरेलो, ॻारणु। कारखाने में पुराणो कागज़ पाणी में विझो वेंदो आहे ऐं इहो नरम ॻारो बणिजी वेंदो आहे, जंहिंखे पल्प चवंदा आहिनि। टियों मरेलो, साफ़ करणु। ॻारे मां स्याही ऐं कचरो अलॻि कयो वेंदो आहे। चोथों मरेलो, नयो कागज़ ठाहिणु। साफ़ ॻारो वॾनि रोलरनि मां गुज़ारियो वेंदो आहे ऐं नओं कागज़ तयारु थी ॿाहिरि निकिरंदो आहे। इहो नओं कागज़ बणिजे थो तव्हांजे स्कूल जी कापी, अख़बार या किताब जो गत्तो। आहे न कमाल? पुराणो अख़बार, नई कापी। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त रिसाइकल कागज़ ठाहिण में नए दरख़्त खां कागज़ ठाहिण जे मुक़ाबले में 60% घटि तवानाई लॻंदी आहे। इन खां अलावा 70% घटि पाणी इस्तेमालु थींदो आहे। प्लास्टिक रिसाइक्लिंग। प्लास्टिक सभ खां ख़तरनाक कचरो आहे। समुंड में 80 लख टन प्लास्टिक हर साल वञे थो। मच्छूं, कछुआ ऐं ॿिया जानवर इन मां बीमार थींदा आहिनि। इन जो हल आहे प्लास्टिक जी रिसाइक्लिंग। प्लास्टिक रिसाइकल में सभ खां पहिरियां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे प्लास्टिक खे अलॻि कयो वेंदो आहे। साफ़ बोतलूं हिकु पासे, रंगीन बोतलूं हिकु पासे, शॉपिंग बैग हिकु पासे। हर क़िस्म जे प्लास्टिक खे अलॻि अलॻि तरीक़े सां रिसाइकल कयो वेंदो आहे। पोइ प्लास्टिक खे नंढा नंढा टुकड़ा करे पिघलायो वेंदो आहे ऐं हिकु नई शक्ल ॾिनी वेंदी आहे, बिल्कुलु ईअं जीअं तव्हां मिटी मां नयूं शक्लूं ठाहींदा आहियो। प्लास्टिक खे रिसाइकल करे पार्क जी बेंच, जैकेट, स्कूल बैग, हिकु नई पाणी जी बोतल ऐं अहिड़ियूं तमामु नयूं शयूं ठाहे सघजनि थियूं। खाधे जो कचरो, सब्जियुनि जा छिलका, मेवे जा छिलका, बचियल मानी, इहो सभु धरती लाइ तमामु क़ीमती आहे। इन खे कंपोस्ट ठाहिण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। खाधे जो कचरो ज़मीन में विझिजे थो, जिथे कीड़ा ऐं नंढा जानदार उन खे खाई कुदरती खाद में तब्दील कंदा आहिनि। इहा खाद वरी वणनि ऐं सब्जियुनि खे वधाइण लाइ इस्तेमालु थींदी आहे। धरती खे इन कचरे मां कीअं बचाए सघिजे थो? कोशिशि करियो त रीयूज़ेबल बोतलूं इस्तेमालु करियो, कागज़ रिसाइकल बिन में विझो, कपिड़े जी थेली इस्तेमालु करियो, बिजली बचायो ऐं सभ खां ज़रूरी वण पोखियो। रिसाइक्लिंग जी शुरूआति स्कूलनि खां करे सघिजे थी। जेकॾहिं स्कूलनि में 3 क़िस्मनि जूं बिन रखियूं वञनि, कागज़ लाइ, प्लास्टिक लाइ ऐं खाधे लाइ, त स्कूल बि धरतीअ जो दोस्त बणिजी वेंदो। असांजो नंढो क़दम जीअं रिसाइकल कयल बोतल, हर बचायल कागज़ या वण पोखणु धरतीअ लाइ हिकु तोहफ़ो आहे। 3 जादुई लफ़्ज़ यादि रखो: रिड्यूस, रीयूज़, रिसाइकल।
घटायो, ॿीहर इस्तेमालु कयो ऐं रिसाइकल कयो। इहे टे कम धरती खे बचाए सघनि था। घटाइण सां मुराद प्लास्टिक घटि इस्तेमालु कयो, शयुनि खे रीयूज़ कयो, जीअं पुराणी शीशे जी बोतल खे कलमदान ठाहे ॿीहर इस्तेमालु कयो, रिसाइकल कयो, कचिरो सही बिन में विझो। इहे कुझु क़दम असांजी धरतीअ खे बचाए सघनि था। दोस्तो, अॼु असां सिखियो रिसाइकल छा आहे, कागज़ ऐं प्लास्टिक कीअं रिसाइकल कयो वञे थो, खाधे जो कचिरो कुदरती खाद में कीअं बदिलजी सघिजे थो ऐं असां कीअं पंहिंजी धरती खे बचाए सघूं था। हाणे तव्हां लाइ हिकु सवाल, रिसाइकलिंग जा टे जादुई लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? असांखे कमेंट्स करे ॿुधायो, वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। दुआउनि में यादि रखो, वरी मिलूं था के नए इल्म जी दुनिया में।